وبلغنا رسوله النبي الأمين الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. صدیق اقصی حسن کمال محمد صلی اللہ علیہ وسلم رضی اللہ عنہ فاروق ذل جاہو جلال محمد عثمان ضیائے شم جمال محمد حیدر بہار باغو خصال محمد اسلام امام اطاعت خلفاء راشدین ایمان ایمان محبت آل محمد صلی اللہ تعالی علی محمد رضوان اللہ تعالی علیہم اجمعین. بندے پروردگارم امت احمد نبی دوست داری چہار و یارم تابع اولاد علی مذہبی حنفی دارم ملت حضرت خلیل خاک پائے غوث اعظم زیر سایہ ہر ولی. ان اللہ و ملائکتہ یصلون علی النبی یا ایھا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما. الصلاۃ والسلام علیک یا رسول اللہ الصلاۃ والسلام علیک یا حبیب اللہ الصلاۃ والسلام علیک یا رحمۃ للعالمین وعلی آلک واصحابک اجمعین. اللہ رب العزت حمد و ثنا حضور نبی مکرم شفیع امم رحمت دو عالم یتیمن جو یار غریبن جو غمخوار جناب محمد مصطفیٰ احمد مجتبیٰ صلی اللہ علیہ وسلم جے ذات گرامی تے ادیے درود شریف پیش کرن کا بعد مجھا نہایت واجب الاحترام عزیز و دوست و دا بھائرو اے طلباء گرامی السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. ناظرین و سامعین کرام کہ اللہ سبحانہ و تعالیٰ جی ایک آیے کریمہ جے تلاوت جو شرف حاصل کیو کہ رب سبحانہ و تعالیٰ ان آیے کریمہ میں فرمایو قالوا انا تطیرنا بکم لئن لم تنتہوا لنرجمنکم وَلَيَمَسَّنَّكُم مِّنَّا عَذَابٌ عَلِيمٌ. سورہ یاسین شریف جی آیت نمبر 18 آئے ऐं वरी आयत नंबर 19 में अल्लाह फरमायो क़ालू ताइरुकुम मअकुम अइन ज़ुक्किरतुम बल अंतुम क़ौमुम मुसरिफ़ून. इन ॿिन्ही आयतुनि में अल्लाह सुब्हानहु व तआला अंबिया किराम जो के हिकु ॻोठ हुयो ख़ासि ऐं हिकु ख़ासि ॻोठ ॾे जॾहिं रब सुब्हानहु व तआला ॿ नबीअ मोकिलिया वरी उन खां बाद में टियों बि मोकिलियो
त उन ॻोठ वारनि उन नबीअ जी उन ॻोठ मां मुराद कहिड़ो आहे, त उलमा किराम फरमाइनि था कि हक़ीक़त इहा आहे कि उन ॻोठ जो नालो ऐं उन ॻोठ जी तयीन ख़ुदि क़ुरान पाक कोन फरमायो आहे। तो बहर सूरत जॾहिं उहो अल्लाह जो पैगाम अल्लाह जे नबीअ वञी करे उते पहुचायो त उन खां बाद में उन ॻोठ वारनि पंहिंजे उन नबीअ खे उन जी तकज़ीब कई, मआज़ अल्लाह उन खे कूड़ो चयो। त उन्हनि नबियनि चयो कि वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन, असांजे मथां त सिर्फ़ु पैगाम पहुचाइणु असांजी ज़िम्मेदारी हुई। असांजे मथां सिर्फ़ु एतिरो फ़र्ज़ु हुयो कि असां अल्लाह जो पैगाम अची करे तव्हां ताईं पहुचायूं ऐं उहो रब जो पैगाम अची करे तव्हां ताईं पहुचायोसीं। बाक़ी अॻिते हाणे मञणु ऐं न मञणु, ईमान आणणु न आणणु, इहो तव्हांजो कमु आहे। असां त पंहिंजो ज़िम्मो ऐं पंहिंजो फ़र्ज़ु निभायोसीं। उन खां बाद में मुफ़स्सिरीन किराम फरमाइनि था कि जॾहिं उन ॻोठ वारनि ते रब सुब्हानहू व तआला मींहुं वसाइणु बंदि कयो त उन ॻोठ वारनि उन नबियनि खे चयो कि इन्ना ततयरना बिकुम, बेशक असां तव्हां सां तव्हांजे ज़रिए बदफ़ाली वरिती। मतिलबु कि तव्हां इन ॻोठ में आयो, तव्हां अल्लाह जा नबी आयो, मआज़ अल्लाह तव्हां अची करे पंहिंजी तबलीग शुरू कई ऐं तव्हांजे बदफ़ाली जे करे ऐं तव्हांजे नुहूसत जे करे मआज़ अल्लाह रब सुब्हानहू व तआला असांजे मथां बारिश वसाइणु बंदि करे छॾियो। लइल्लम तंतहू लनरजुमन्नकुम वलयमस्सन्नकुम मिन्ना अज़ाबुन अलीम, जेकॾहिं तव्हां इन तबलीग खां न रुकजंदव ऐं तव्हां उन खां हटी न वेंदव तो असां ज़रूरु तव्हांखे पथरनि सां संसार कंदासीं ऐं तव्हांखे दर्दनाक अज़ाब ऐं तकलीफ़ ऐं मुसीबत पहुचाईंदासीं। तो उन नबियनि चयो कि क़ालू त्वाइरुकुम मअकुम, कि आए ज़ालिमो असां त तव्हां वटि अल्लाह जो पैगाम खणी आयासीं ऐं जॾहिं तव्हां कुफ़्र कयो तो तव्हांजे कुफ़्र जे सबबु या तव्हांजे मथां रब सुब्हानहू व तआला तव्हांजो कुफ़्र जे नहूसत जे करे या बदफ़ाली तव्हांजे करे आई आहे कि जेका सो तव्हां जेकॾहिं नसीहत क़बूल कयो हा ऐं तव्हां ईमान आणियो हा तो तव्हां मोमिन बणिजी वञो हा। पर जॾहिं तव्हां कुफ़्र कयो, तव्हां नबियनि खे कूड़ो चयो, तव्हांजे करे ई बदफ़ाली आई, नहूसत आई। तो इन जे करे ऐं वधीक अञा ईमान आणण जे बजाए तव्हां असांखे धमकियूं ॾेई रहिया आहियो। बल अंतुम क़ौमुम मुसरिफ़ून, बल्कि तव्हां हिकु अहिड़ी क़ौम आहियो जेको हद खां वधीक लंघंदड़ क़ौम आहियो। बहर सूरत इन आये करीमा में, इन ॿिन्ही आये करीमा में अल्लाह सुब्हानहू व तआला के बदफ़ाली वठण जो ऐं न वठण जो जेका सो ज़िक्र कयो आहे कि इन मां मालूम थियो कि बदफ़ाली ये जेका सो आहे या इहा नहूसत जेका सो आहे उहा गुनाहनि जे सबबु ईंदी आहे, हद खां वधीक लंघण जे करे ईंदी आहे। ऐं इहा जेका बदफ़ाली जेके नहूसत पाण चवंदा आहियूं उहा जेका सो आहे अल्लाह जी ज़िक्र सां दूर थी वेंदी आहे। जंहिं घर में नाफ़रमानी हुजे, अल्लाह जो ज़िक्र न हुजे, रब जे क़ुरान जी तिलावत न हुजे, जंहिं घर में नाफ़रमानी हुजे तो उन घर में नहूसत पैदा थींदी आहे। ऐं जंहिं घर में रब सुब्हानहू व तआला जी ज़िक्र हुजे ऐं जंहिं घर में रब सुब्हानहू व तआला जो क़ुरान जी तिलावत हुजे ऐं नमाज़ हुजे, अल्लाह सुब्हानहू व तआला उन घर मां नहूसत खे दूर करे छॾींदो आहे ऐं उन घर में रब सुब्हानहू व तआला रहमत ऐं रहमत वसाए छॾींदो आहे। बार सूरत